मशहूर नवाज फरमाइंदा जी मुतवा घर में मानी खाइना मानी पत्ते बकते यादे के बजागा उहा के जो मानी पचाया के रखो जो मिला जी नियत कयो इहो भी ना मिला आए तना जा बच्चा मिला जो सवाब दफ्तर में लिखी साईं माशा कुमार शरीफ वाला सैयद सोना जे गुलाम में आया साहब जी वजह साईं नसीर शाह बादशाह को जो मुरीद जी वही यार साहब में साईं साईं साहब ये मेरे मेरे साईं की खबर मेरे मेरे 1986 में फकीर साईं के जामे मस्जिद में बेशक ये है बरा साईं माशा कुमार शरीफ वाला साईं पुत्र यो कुछ भी न वजे पानी को पिला वजे खंड वजे उनके घुमाए बैठो कर नियत के बिना शरीर यो तो मिला पर मुझा था मुझा दरबार जी के अल्लाह के हुआ मुझे मिला आयो तो याद गाय तो अरे आगे याद गाय तो क्या बाबा करीम अलैहि सलाम को सलाम जा गुलाम हजरत बीबी आमिना सलाम अलैहा के मुझे सुने नबी जी अम्मा शानदार विदाई फरमाया था खलीजा
कठे है दुनिया में को अहरो चेहरो आयो ही ना है खुदा पाक अहरो सुनो ठायो ही ना है खुदा जो कसम काजी आजाद लिखियो आहे त जेको असां जो महबूब खे खुदा ठाहे मोकिलियो आहे 1,24,000 नबी हिकड़े पासे कायनात जो रसूल हसनैन करीमैन जो नालो मोहम्मद हिकड़े सुभान अल्लाह हाय दुनिया में को अहरो चेहरो ठायो ही ना है खुदा पाक अहरो सुनो ठायो ही ना है न ठायो खुदा न चाहियो खुदा मिठल आयो असांजे भुखे भुखे हसीनन में हुस्न कयो कुलई कठे हसीन जो हसीनन में हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे हसीन जो हुसन आए ॾिठो जंगी साईं यूसुफ कटियो पंहिंजूं आङिरियूं अकुल सभु विञाए वेठा कटियूं पंहिंजूं आङिरियूं सुभान अल्लाह हज़रत बीबी ज़ुलेखा मिस्र जे औरतुनि खे चयो ओ मिस्र जी औरतियूं तव्हां मुंहिंजो महबूब त ॾिसो मुंहिंजो सुहिणो त ॾिसो मुंहिंजे यूसुफ जो जमाल त ॾिसो तव्हां यूसुफ खे ॾिठो ई कोन्हे तव्हां यूसुफ खे ॾिसो ई न आहे तॾहिं जो ताना जो गाज़ी याद तो चए बेतवजह गाज़ी याद लिखे त हिकिड़े हथ में सूफ़ आहे हिकिड़े हथ में छुरी आहे हज़रत बीबी ज़ुलेखा हर हिकु औरत खे ॾिनी वई आहे उन्हनि खे फरमाए थी ॻाल्हि ॿुधो हाणे हीअं जो मां यूसुफ खे ज़ाहिर कयां तव्हां सूफ़ बि कटींदा वञो यूसुफ जो दीदार बि कंदा सुभान अल्लाह गाज़ी याद इब्न आशिक़ रसूल हा साईं हा ॿुधायो या वजूद है काजी या शिफा शरीफ या वजूद पर ये लोग गुनाहगार पढ़ दो तो इंशाअल्लाह कि मकबूल है मुझे बरूद जो शान दिखता है हा हज़रत